टंडोलायार में रिपोर्ट कर रहे है नूर अली बरहानी। कमिश्नर हैदराबाद फयाज़ अब्बासी जो टंडोलायार जे राशिदाबाद में कायम यतीम ॿारनि जे सेंटर आगोश ऐं दारुल सुकून स्कूल जो दौरो। कमिश्नर हैदराबाद फयाज़ अब्बासी राशिदाबाद जे दौरे बाद डिप्टी कमिश्नर ऑफिस में ज़िले जे समूरनि लाॻापियल ऑफिसरनि सां तारुफ़ी इजलास करे ज़िले जे समूरनि खातनि जे ऑफिसरनि खां अलॻि अलॻि ब्रीफिंग वरिती, जॾहिं त डिप्टी कमिश्नर ऑफिस ॿाहिरां ॿूटा पिण लॻाया। वधीक टेलीफोन लाइन ते मौजूद आहे असांजो नुमाइंदो नूर अली बरहानी। जी छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, तव्हांखे ॿुधाइण वारो कमिश्नर हैदराबाद फयाज़ अब्बासी जो टंडोलायार जे राशिदाबाद में कायम यतीम ॿारनि जे सेंटर आकश में दारुल सुकून स्कूल जो दौरो। कमिश्नर हैदराबाद फयाज़ अब्बासी राशिदाबाद जे दौरे बाद डिप्टी कमिश्नर ऑफिस में ही ज़िले जे समूरे लाॻापन ऑफिसरनि सां तारीफ़ी इजलास करे ज़िले जे समूरनि खातनि जे ऑफिसरनि खां अलॻि अलॻि ब्रीफिंग वरिती, जॾहिं त डिप्टी कमिश्नर ऑफिस वारा ॿूटा पिण लॻाया विया। शहर खां परे सिविल अस्पताल लाइ मुफ़्त ट्रांसपोर्ट जे इंतज़ाम जी कोशिश कंदासीं, जीअं परे खां ईंदड़ अवाम खे सहूलियतूं मिली सघनि। कमिश्नर हैदराबाद फयाज़ अब्बासी लम्स जे तावन सां राशिदाबाद में कायम यतीम ॿारनि जे सेंटरनि आपस में लॻल हेपेटाइटिस बी सी जे स्क्रीन कैंप जो दौरो कयो आहे। दौरे दौरान वाइस चांसलर लम्स मुंहुं सां गॾु हो वधि खां वधि सिहत जूं सहूलियतूं ॾियण जी कोशिश करे रहिया आहियूं। कमिश्नर हैदराबाद फयाज़ अब्बासी सिहत, तइलीम, पब्लिक हेल्थ ऐं ॿियनि खातनि में दरपेशन मसइलनि लाइ जल्द ॿीहर टंडोलायार जो दौरो कंदुसि। कमिश्नर हैदराबाद फयाज़ अब्बासी वज़ीर आला सिंध सां मुलाक़ात करे टंडोलायार में कायम बिलावल भुट्टो पब्लिक कॉलेज ऐं ॿियनि में अध में पियल स्कीमनि बाबति आगाह कंदुसि त जीअं रहियल स्कीमनि में पूरो करे सघिजे। कमिश्नर हैदराबाद फयाज़ अब्बासी उन मौके ते डिप्टी कमिश्नर नूर मुस्तफ़ा लिगारी, एसएसपी टंडोलायार सैयद सलीम शाह, एडीसी 1 प्रेम कुमार ऐं ॿिया लाॻापियल ऑफिसर पिण वॾे अंग में मौजूद हुआ। जी।